अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअ्मिनूना इख्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जा हुजुरात सूरत जी एक आयत सगोरी मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। इन कुरानी आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु इरशाद फरमायो, इन्नमल मुअ्मिनून इख्वा। बेशक हड़ई मोमिन पाण में भाइर आहिनि। सुभान अल्लाह। फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। ओ तव्हां पंहिंजे भाइरनि जे दरमियान सुलह कराईंदा कयो। सुभान अल्लाह। वत्तक़ुल्लाह। ऐं अल्लाह खां डिजो। लअल्लकुम तुरहमून। त जीअं तव्हां जे मथां रहम कयो वञे। हिन कुरानी आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु मुसलमाननि जो हिकिड़ो उसूल बयान फरमायो आहे त मोमिन जब कलमो पढ़ियो आहे, अल्लाह ऐं उन जे हबीब ते ईमान आंदो आहे, उहे हड़ई पाण में भाइर आहिनि। सुभान अल्लाह। सिंधी आहिनि, पंजाबी आहिनि, बरोच आहिनि, अरबी आहिनि, सरबी आहिनि, पठान आहिनि, बलोच आहिनि, कहिड़ी बि ज़ात, कहिड़े बि कबीले, कहिड़े बि शहर, कहिड़े बि मुल्क जा, कहिड़े बि वतन जा रहवासी आहिनि, कारा आहिनि, गोरा आहिनि, फिका आहिनि, ॻाढ़ा आहिनि, जहिड़े बि रंग, जहिड़े बि नस्ल जा, जहिड़ी बि ज़ात जा आहिनि, पर जन्म चयो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जन्म कलमो पढ़ियो आहे, इन्नमल मुअ्मिनून इख्वा। ये हड़ई मोमिन पाण में भाइर आहिनि। सुभान अल्लाह। पाण में भाइर आहिनि। टे भेरा चओ त मोमिन पाण में भाइर आहिनि, भाइर आहिनि, भाइर आहिनि। याद रखिए जी ना, मोमिन पाण में भाइर आहिनि। इहो उसूल आहे, इस्लाम जो दीन जो उसूल आहे त मोमिन पाण में भाइर आहिनि। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी अजीब ॻाल्हि जो क़ुर में फरमाए। सुभान अल्लाह। भाई पी जो ज़िक्र करे, वो अॻिते रब फरमाए थो फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। वो पंहिंजे भाइरनि जे विच में तव्हां सुलह कराईंदा कयो। सुभान अल्लाह। सुलह कॾहिं थींदो आहे? जॾहिं पाण में इख्तिलाफ थिए, लड़ाई थिए, झगड़ो थिए, तलखी थिए, जुदाई थिए, दूरी थिए, हिक ॿिए में अणपढ़त थिए, तॾहिं सुलह जी ज़रूरत पवंदी आहे। हाजी हलण मां अॼु ई ठहिया वेठा आहिनि।
तव्हां छा असांखे ठाहींदो पर हे मौलवी असां पाण में नथा ठहूं तो पोइ तव्हांजो कमु आहे त इन्हनि ॿिन्ही जे विच में ठहराव कयो ठहियलनि खे न ठाहिबो आहे जेके पाण में विढ़ियल हूंदा आहिनि टुटल हूंदा आहिनि छिंडल हूंदा आहिनि उन्हनि खे ॻंढिबो आहे सुरी उन्हनि जे विच में कबो आहे जेके पाण में परे पइजी वञनि एॾे मज़ा मालूम इहो थियो त मोमिननि जा पाण में इख़्तिलाफ़ बि थींदा आहिनि बेशक इहे कोन्हे त को मोमिन थियो त विढ़ंदो ई कोन्हे मोमिन थियो त इख़्तिलाफ़ ई कोन थींदो हे रब जो क़ुर आहे अॻ में रब फरमाए त इन्नमल मोमिनून इख़्वा मोमिन पाण में भाई आहिनि भाई पीउ जो ज़िक्र करे वरी गॾो गॾु रब फरमाए थो फअस्लिहू बैन अख़वैकुम तव्हांजे भाइरुनि जे दरमियान तव्हांजे साम्हूं ॾिसो था को इख़्तिलाफ़ थी वियो आहे पाण में अणबण थी वई आहे त तव्हांजे मथां ज़िमेदारी आहे तव्हांजे मथां फ़र्ज़ आहे तव्हांखे रब जो हुकुम आहे रब जो आर्डर आहे त तव्हां इन्हनि विढ़ियलनि जे विच में छा कयो पर अॼु वरी दस्तूरी ऊंधो थी वियो आहे मिसाल ॿ ॼणा थोरो घणो को पाण में तिखा मिठा थी विया न त टियों वरी हासेकार अचे छेणो भोरींदो त भड़के वरी पाण में विढ़नि बुर छेणा जंग मचे घणनि माण्हुनि जी आदत आहे फितने ऐं फसाद खे भड़काईंदा आहिनि दूरियूं पैदा कंदा आहिनि भाइरुनि खे पाण में छिनंदा आहिनि जुदायूं पैदा कंदा आहिनि इन जे करे आयत जा अगला लफ़्ज़ आहिनि वत्तकुल्लाह अल्लाह खां डिॼिजो तव्हां लड़ाई जो ॿारनि न बणिजिजो बाहि भड़कंदी आहे न भड़के थी ॿरे थी पर जेकॾहिं उन में काठियूं न विझबियूं त ॿरी नेठि पर जे ॿारनि विझबो काठियूं सोरबियूं त अल्लाह फरमाए थो रब खां डिॼो तव्हां इन फितने में ॿारनि न विझो इन्हनि खे भड़कायो न ख़ुदा खां डिॼो जेकॾहिं तव्हां फितने के खत्म करने की कोशिश कई लअल्लकुम तुरहमून तव्हांजे मथां अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए तव्हां रब जी रहमत जा हक़दार थी वेंदव पहिरियों उसूल आहे त मोमिन पाण में ॿियो उसूल आहे त भाइरुनि जे विच में सुलियो करायो अणबणत थिए त विच में सुलियो करायो सुलियो तव्हां कराईंदो अल्लाह रहम तव्हांजे मथां हाणे ओ सिंधी में हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि त ॿ ठिकर पिया ठहकंदा आहिनि थींदो आहे घर में इंसान रहनि था त ज़रूर थोरी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे पीउ पुट में भी इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे भाउ में भी इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे ज़ाल मुड़स में भी इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे पोइ अल्लाह तो फरमाए त जॾहिं इख़्तिलाफ़ थी पवे त तव्हां उन खे भड़काइण वारा या जुदाई करण वारा न बणिजो पर जुदा थियल खे ॻंढण वारा बणिजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई जी साईं घर में ॿ भाइर रहनि था सगा भाइर हाणे असां त पाण में आहियूं दीनी भाइर सुभान अल्लाह असां पाण में आहियूं दीनी भाइर हे खोसो आहे ऐं तूं केरे दल हे दल आहे खोसो ऐं दल आहे पर हे पाण में भाइर आहिनि चओ छा आहिनि पाण में कहिड़ो रिश्तो आहे इस्लाम जो दीन जो कलमे जो रिश्तो आहे हिकिड़ा हूंदा आहिनि खूनी रिश्ता ॿिया हूंदा आहिनि मज़हबी रिश्ता तव्हां असां जेकी बि वेठा आहियूं असां सभु पाण में क़ुर जो फ़ैसिलो आहे त असां पाण में पर जॾहिं असांजो पाण में दीनी रिश्तो आहे
पर जॾहिं खूनी रिश्तो हुजे न, भाउ जो सॻो भाउ हुजे, हिकिड़ो रत आहे, उन्हनि में बि इख़्तिलाफ़ थी पवंदा आहिनि। उनजो हिकिड़ो मां क़ुर मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, क़ुर शरीफ़ मां। अल्लाह जो उलुल अज़म रसूल हुयो, रब जो प्यारो पैगंबर हुयो, जंहिंजो पाक नालो हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम। छा नालो हुयुसि? मूसा अलैहिस्सलाम। उनजो वरी वॾो भाउ हुयो, उम्र में जमार में वॾो हुयो, उनजो नालो हो हज़रत हारून अलैहिस्सलाम। सुभान अल्लाह। हज़रत मूसा बि नबी, हज़रत हारून बि नबी, ॿई नबी, ॿई पैगंबर हिकिड़े घर में रहंदा। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला घुरायो तूर सेना जबल ते। उनखे रब फरमाए तूं अच मूं वटि त मां रब तोखे तौरात शरीफ़ ॾियां। तौरात असांजे नबी खे मिलियो क़ुरान। छा मिलियो? क़ुरान। क़ुरान कीअं मिलियो? जिब्रील अमीन खणी ईंदो, को वाक़ियो थियो, को मसलो थियो त क़ुरान जी आयत जिब्रील खणी ईंदो, हुजूर जे दिल मुबारक ते क़ुरान नाज़िल थींदो। सुभान अल्लाह। इहो 23 सालनि में 30 सिपारा क़ुरान 23 सालनि में थोरो 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 थी नाज़िल थियो। पर तौरात ईअं न लथो। तौरात तख़्तुनि ते लिखियल हो। अल्लाह ताला मूसा खे घुरायो तूर सेना जबल ते, अचु त तोखे मां तौरात ॾियां। जॾहिं तूर सेना जबल ते आयो, रब फरमायुसि त 30 ॾींहं तोखे रोज़ो रखणो आहे। ज़ुल्क़ाद जो सॼो महीनो रोज़ो रखी। सुभान अल्लाह। सॼो महीनो 30 ॾींहं रोज़ा रखी। जेॾीमहिल महीनो पूरो थियो चई मौला हाणे करम कर, रब फरमाए न अञा तरस, अञा 10 ॾींहं ॿिया बि रख। ज़ुल्क़ाद खां पोयों महीनो कहिड़ो ईंदो आहे? ज़ुल्हज, जेको हले पियो थो। ज़ुल्हज जा 10 ॾींहं बि रोज़ा रखी। जेॾीमहिल 10 तारीख़ ज़ुल्हज थी, उन ॾींहं ते अल्लाह ताला जल्ल शानो मूसा अलैहिस्सलाम सां कचहरी कई ऐं तौरात जो तख़्तियूं ॾिनई। समझो था? सुभान अल्लाह। इहो 10 तारीख़ जो ॾियारो जंहिंखे असां मुस्लमान ईद जो ॾियारो करे मल्हाईंदा आहियूं। साईं फरमाइनि था त दुनिया जे अंदर सब खां भले में भला ॾींहं आहिनि त ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾियारा। इन ज़ुल्हज जे पहिरें 10 ॾींहंनि जो हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखे त 1000 रोज़नि जो अजर ऐं सवाब मिलंदो। 9 ज़ुल्हज जो रोज़ो 10,000 रोज़नि जे बराबर आहे। करीमन फरमायो त ज़ुल्हज जूं पहिरियूं 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जहिड़ो अजर ऐं सवाब रखे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हर रात लैलतुल क़द्र खां वधीक अजर ऐं सवाब। हे ॾींहं जेके हलनि था पिया वॾी भलाई वारा ॾियारा आहिनि। अल्लाह से तौफ़ीक़ ॾे, नफ़ली रोज़ा रखो, इबादत कयो, रब जो ज़िक्र कयो। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो तूर सेना जबल ते वियो, महीनो हिकिड़ो 10 ॾींहं ॿिया घणा थी विया? 40 ॾींहं। वरी जो हितों वियो त तूर सेना ताईं बींदे बि त टाइम लॻो हूंदुसि, वरी मोटियो त बि को वक़्तु लॻो हूंदुसि। ये बींदे ईंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे काफ़ी वक़्तु लॻी वियो। पोयूं जेॾीमहिल वञे पियो न त हज़रत हारून अलैहिस्सलाम खे चई दादा तूं मुंहिंजो आई भाउ, तूं बि नबी आहीं, मां बि नबी आहियां, मूंखे रब घुरायो आहे तूर सेना जबल ते। हाणे हीअ क़ौम जेका आहे न सभु तुंहिंजे हवाले कयूं थो वञनि। हिननि खे नसीहत कजांइ, इन्हनि में को बिगाड़ ॾिसी या इन्हनि में का ग़लती ॾिसी त इन्हनि खे हक़ सच चइजांइ, इन्हनि जी पारत हुजे। ही मुंहिंजी उम्मत आहे, मुंहिंजा जमायती आहिनि, इन्हनि जो ख़्याल नो कजांइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम भाउ खे पारत कयईं, जमायत भाउ जे हवाले कयईं, पाण वियो तूर सेना जबल ते। 40 ॾींहं ते चिले वारा लॻसि, अचण वञण में ॾींहं लॻसि। इन विच में छा थियो जो
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी कौम में हिकिड़ो सामरी नाले जादूगर हुयो। सामरी उन्हें ये कयो जो सोन गॾु कयईं कौम खां, उन्हें मां हिकिड़ो गाबो ठाही। उन्हें गाबे में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते जंहिंमहिल जिब्रील आयो न पैगाम खणी, त जिब्रील जे पेरनि जी मिटी खणी उहा उन में विझी फूक ॾिनई त वाह उहो गाबो ज़िंदा थी वियो, रंफूं पियो करे। कौम वारनि खे चई त तव्हांजो ख़ुदा इहो अथव, हिन जी पूजा कयो। हज़रत हारून चयो त निभागा हे वरी कहिड़ो ख़ुदा अथई? ख़ुदा त उहो आहे जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो रब, असां सभिनी जो ख़ालिक मालिक अल्लाह हो। पर हज़रत हारून जी ॻाल्हि माण्हुनि ॿुधी कोन। वो लॻी विया उन माण्हू हूंदा आहिनि हुश में ख़ुश, लकीर जा फ़क़ीर, सम्झो था। हाणे जो हथ जो ठाहियल गापो रंफूं जो करे पियो न, चयो त ख़ुदा ई आहे। अजीब ॻाल्हि हिते ॾिसो न, ही कोटड़ी में खुर्शेद कॉलोनी जे चौक ते को हीअं ढिबकी वॼाए न, खल्क अचे गॾु थींदी, अलाए छा आहे। माण्हुनि जी आदत आहे। हाणे हिकिड़ो रब वहदहू ला शरीक, जंहिंजी सॼी ज़िंदगी हज़रत मूसा हिननि खे सबक़ सेखारियो, तालीम तौहीद जी ॾिनी। पर हज़रत मूसा जो वियो होॾे तूर सेना जबल ते, हिननि हज़रत हारून जी ॻाल्हि मञी न, उन गाबे जी पूजा में लॻी विया। पोइ जेॾीमहिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो त ॾिठई त मार हे क़ौम त मूं वारो तरीक़ो ई छॾे, हे वरी हिन गाबे जी पूजा में लॻी विया आहिनि। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कावड़ थी, गुस्सो आयो। मूं अर्ज़ कयो त भाउ जो बि इख़्तिलाफ़ थी सघे थो। हाणे हे आम इंसान न हुया, हे घराणो नबीअनि जो हुयो। ही मूसा बि नबी आहे, पर हू बि नबी आहे, ॿई नबी आहिनि, पर इख़्तिलाफ़ थी पवंदा आहिनि। इख़्तिलाफ़ जो बुनियाद क़ुरान में लिखियल आहे, इहो हुयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेॾीमहिल मोटी आयो, क़ाल या हारून मा मनअक इज़ रअयतहुम दल्लू, ए हारून तोखे छा थी वियो, तोखे कंहिं छॾियो जो मां क़ौम खे नसीहत न कई? तो ॾिठो बि पे त गुमराह थी विया आहिनि, तो छो न हिननि खे नसीहत कई? अल्लाह तत्तबिअनी, छा तूं बि मुंहिंजी ताबेदारी न कंदे छा? अफ़असैत अमरी, तूं मुंहिंजी बेफ़रमानी थो करीं छा? त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कावड़ में अची हज़रत हारून जे ज़ुल्फ़नि खां पकड़ियो, वारनि मुबारकनि खे। हिकिड़ी रिवायत में आहे ही ज़ुल्फ़, हिकिड़ी रिवायत में आहे ही ज़ुल्फ़, ज़ुल्फ़नि में विझी ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ खे ईअं पकड़ियो, छिके। अफ़असैत अमरी, छा तो बि मुंहिंजी बेफ़रमानी कई आहे? क़ाल यब्न उम्म, हज़रत हारून चवण लॻो, मुंहिंजी अम्मड़ जा पुट, यब्न उम्म, ओ मुंहिंजी जीजल जा बच्चा, मुंहिंजा भाउ, ला ताख़ुज़ बिलिहियती, मुंहिंजे सुवारी खे न झल, मुंहिंजे ज़ुल्फ़नि खे न पकड़, वला बिरासी, मुंहिंजे मथे के वारनि खे न पकड़। इन्नी ख़शीत अन तक़ूल फ़र्रक़्त बैन बनी इसराईल, मां डिॼां पियो त मतां तूं मोटी अचे चवीं त तो क़ौम खे वेढ़ाए छॾियो, छो त हे मुंहिंजी ॻाल्हि मञनि न पिया। हिकिड़ा चवनि पिया त मूसा जो रब असांजो रब आहे, हिकिड़ा चवनि पिया त गाबो असांजो रब आहे। इख़्तिलाफ़ थी पियो। पोइ मूं चयो त मां जेकॾहिं हिननि खे नसीहत ज़बरदस्ती कंदुसि त पाण में इख़्तिलाफ़ थी पवंदो, ॿधड़ा थी वेंदा, तफ़रक़ो पइजी वेंदो, छिड़ विछड़ थी वेंदा। इन जे करे मां ॾिनुसि त छिड़ विछड़ न थियनि, इन जे करे मां चुप करे वेही रहियुसि। तूं पाण खे हिननि खे सम्झाए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जलाली पैगंबर हुयो। पोइ उहो जेको गापो ठाहियो उनखे भञी भोरा भोरा करे उछलाई, उनखे चई त हे गापो पूजा जे लाइक़ न आहे, असांजो रब अल्लाह वहदहू ला शरीक। सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि क़ौम मञी वई। पर हाणे इख़्तिलाफ़ भाउ जे दरमियान थियो या न थियो? क़ुरान फरमाए थो एसी ताईं जो हिक ॿिए सां हाथापाई बि थी वई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़ुल्फ़नि मुबारकनि खां वठी छिकियो हज़रत हारून अलैहिस्सलाम खे। त इख़्तिलाफ़ भाउ जे विच में बि थी पवंदो आहे।
समझो था न तवा असांजे घर में भी इख्तिलाफ थियन था थी रहा है थींदा रहंदा पर उन अहिड़े वक्त में जॾहिं इख्तिलाफ थी पवे त कुरान जो हुक्म छा आहे फअस्लिहू बैन अखवैकुम तवा भाइरुनि जे विच में सुलह पैदा कंदा कयो छा कंदव ठाहींदव ट्राहींदव न छा कंदव ठाहींदव बेढ़ाईंदव न सुलह कराईंदव इंशाअल्लाह इहो असांजो शरई फरीज़ो आहे दीनी जिम्मेदारी आहे कुरान मजीद में तीजा आयत सूरह निसा आयत नंबर 114 में अल्लाह ताला फरमाते हैं ला खैर फी कसीर मिन नजवाहुम घणी सुसपुस में खैर न हूंदो आहे सुसपुस समझो था हाणे तव्हां सभु वेठा आहियो इहा आहे सुसपुस तव्हां ॿुधो त मूं छा चयो हिन छा चयो तव्हां ॿुधो वेठा त सभई गॾु आहियूं पर इहो जेको हिन साम्हूं लिकी आहिस्ता कन में कुछ चयो तव्हां न ॿुधो हाणे ज़रूर तव्हां सोचींदो यार साईं ने छा चयो अलाए कहिड़ी ॻाल्हि थी करे मूं जे लाइ चई अलाए यार जे लाइ चई अलाए ठाकुर जे लाइ चई अलाए छा चई ज़रूर ख़्याल थींदो न दिलि में विसविसा पैदा थींदा न रब जो फरमाए त इहा जेका सुसपुस आहे इन में ख़ैर न हूंदो अथव ॻाल्हायो चिपटो ॻाल्हायो खरो ॻाल्हायो और को ॿुधे त छा थो चवणु चाहे ॻाल्हि सम्झ में आई रब फरमाए थो ला खैर फी कसीर मिन नजवाहुम घणी जेका सुसपुस इन्हनि जे विच में आहे उन्हनि में ख़ैर न हूंदो हाँ जेकॾहिं सुसपुस कयो था त टिनि कमनि में भली सुसपुस कयो इल्ला मन अमर बिसदक़त के सॾु करे कन में सदके जी ॻाल्हि जो नसीहत कयो तूं सदको कर ख़ैरात कर चङी ॻाल्हि जे लाइ उन खे सदके जी तरकीब ॾियो त इहा सुसपुस भली आहे सुभान अल्लाह औ मअरूफिन या कंहिंखे चङाई जी ॻाल्हि चओ सुभान अल्लाह चङी ॻाल्हि कंहिंजे कन में कयो चङाई जी सलाह ॾियो इहा सुसपुस भली आहे औ इस्लाहिम बैनन नास या माण्हुनि जे विच में सुलह करण जी ॻाल्हि जे लाइ सुसपुस हिक ॿिए में कन में ॻाल्हि ॿोल कयो पर छा जे लाइ सुलह करण जे लाइ ठहराव जे लाइ इख्तिलाफ ख़त्म करण जे लाइ वेड़ झगड़ो मेटाइण जे लाइ पाण में ठहराव करण जे लाइ जेकॾहिं सुसपुस कयो था त इहा भली आहे सुभान अल्लाह टे कमनि जे लाइ हिकिड़ो सदके जे लाइ ॿियो चङी ॻाल्हि जे लाइ टियों सुलह जे लाइ वमन यफ़अल ज़ालिक इब्तिग़ाअ मरदातिल्लाह जेको माण्हू इन्हनि टिनि कमनि जे लाइ सुसपुस करे थो अल्लाह जे रज़ा ख़ातिर कंहिंखे सदके जो हुकुम ॾिनई अल्लाह जे ख़ातिर कंहिंखे चङी ॻाल्हि चई अल्लाह जे ख़ातिर कंहिंखे सुलह करण जी ॻाल्हि कई अल्लाह जे ख़ातिर फसौफ नुअतीहि अजरन अज़ीमा रब फरमाए जल्द इन्हनि खे वॾा अजर वॾा अज़ीम इनाम अता कंदा जिन जे ठहराव करण जे लाइ सुलह करण जे लाइ जेका तो सुसपुस कई सरगोशी कई इन जो अल्लाह तोखे जबरदस्त अजर ॾींदो पुट ॻाल्हि सम्झ में आई टी जाते रब कुरान मजीद में तो फरमाए त फत्तकुल्लाह व अस्लिहू ज़ात बैनिकुम अल्लाह का ॾिजो ऐं हिक ॿिए जे विच में सुलह पैदा कंदा कयो ॾिसो कहिड़ा आहिनि जेके पाण में नथा ठहनि त तव्हां हली वञी उन्हनि जे विच में सुलह करायो पुट कूड़ ॻाल्हाइण हराम आहे कूड़ ॻाल्हाइण हराम आहे कूड़े जे मथां अल्लाह जी लानत आहे पर ॿिनि विढ़ियलनि खे ठाहिण जे लाइ जे कूड़ ॻाल्हाए त इहो कूड़ बि सवाबु सुभान अल्लाह
या ॻाल्हि तव्हांखे वरी सम्झाइणी आहे। सुभान अल्लाह। ॿिनि विढ़ियलनि खे ठाहिण जे लाइ जे तव्हां कूड़ ॻाल्हायो त इहो कूड़ बि अजुर आहे, सवाब आहे, इबादत। मिसाल, बजणा पाण में नथा ठहनि, तव्हां हिकिड़े खे वञी कूड़ हणी हणो पेर खोड़े वञी फलाणो तुंहिंजे लाइ बसि असुल रोए पियो, चए यार मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे विछड़ी वियो आहे, हुन सां सुलियो नथो कराए हिनजो। हाणे हुनखे ख़बर न को छा, वरी हुनखे वञी हिन जे नाले जो यार हो फलाणो यार तुंहिंजो तुंहिंजे लाइ आतो लॻो पियो आहे, सुलिह जे लाइ वॾो मूंखे मिनतूं कयूं अथसि। ज़रूरु हुनजे दिलि में बि नरमी पैदा थींदी, हुनजे दिलि में बि नरमी पैदा थींदी। इहो जेको तव्हां इहो कूड़ ॻाल्हाए ॿिन्ही जे विच में ठहराव कयो न, इहा इबादत। वॾेरा ॿ पाण में पट मट यार हुया, वॾेरा, हिकिड़ो हिन ॻोठ जो ॿियो हुन ॻोठ जो हुया, पाण में यार दोस्त संगत में गॾु पढ़िया हिकिड़े स्कूल में। पोइ विच में वरी हूंदा आहिनि न ॿिनि खे वेढ़ाइण वारा, इहे पीरनि वटि, मीरनि वटि, वॾेरनि वटि, ऑफिसरनि वटि, इहे घणा लाठड़िया हूंदा आहिनि वेढ़ाइण वारा। हुनखे ॻाल्हियूं ॿुधाए, हुनखे ॻाल्हियूं ॿुधाए, ॿई पाण में वॾेरा कावड़जी विया। हुया बि दोस्त पर पाण में कावड़जी विया, हिक ॿिए जे लाइ बसि लठियूं पाटा कुआरियूं कूपियूं। हिकिड़े माण्हू जेको ॿिन्ही जो ख़ैर ख़्वाह हुयो, उन वञी हिकिड़े वॾेरे खे चयो यार मां वियो हुउसि फलाणे ॾींहुं तुंहिंजे यार जेको आहे न तुंहिंजो उनजे ओताक ते वियो हुउसि, तुंहिंजे लाइ यार ॻाल्हियूं करे करे रोई ॾिनई तुंहिंजे लाइ, कि हो मुंहिंजे लाइ बंदूकूं खयूं थो ते वरी रोए पियो मुंहिंजे लाइ, जी मां तोसां कूड़ हणंदुसि छा, मां पाण हुन सां कचहरी करे आयो आहियां न। वरी हुन वटि वियो, उनखे चई यार मां वियो हुउसि तुम्हारे संगती वटि, चए पियो यार असां दोस्त हुआसीं, माण्हुनि वेढ़ाए विधो आहे, असां हिक ॿिए जा पग मट यार हुयासीं, गॾु पढ़ियासीं, गॾु ही ॻाल्हियूं पियो करे ॻाल्हियुनि करे यार रोई ॾिनई। यार ॻाल्हि तूं सही थो चवीं, पर हुयासीं यार, पर हाणे हिक ॿिए जो मुंहुं नथो वणे। पोइ ॿ टे पंध हुन ॾे कई, ॿ टे पंध हुन ॾे कई, हू बि थधो थियो, ही बि थधो थियो। हिकिड़े ॾींहुं ख़ुदा जी कुदरत जीपूं हूंदियूं पहिरें दौर में, जीपूं विलीस जीपूं, सो हो बि जीप ते वॾेरो अचे पियो, हे बि जीप ते अचे पियो। हाणे हुनखे बि हथियार पोयो बॉडीगार्ड, हुन सां बि हुजनि, हुन सां बि हुजनि, हिक ॿिए में झेड़ो हुजे। पर हे जेको विच में ॻाल्हियूं करे वियो हो न, हुनखे बि नरम कई, हुनखे बि नरम कई। जेॾी महिल जीप जे आम्हूं साम्हूं आई, हुन ब्रेक ॾिनी, हुन ब्रेक ॾिनी, हो बीठो, हो बि जीप मां लथो, हो बि जीप मां लथो। हो जेके पोयूं वेठा बॉडीगार्ड, उन्हनि कड़ी बंदूकूं सिधियूं कयूं। हाणे छा ॾेढ थींदी, अलाए झगड़ो थींदो। हे जीअं वेठो जो आया, जीपुनि तो लही त हो जेके हुया बंदूकूं सिधियूं कयूं पिण न जहिड़ा, पर हे जीअं वेठे आया त हीअं हिक ॿिए खे वञी भाकुर पातो। दोस्ती त हुई न पुराणी, यारी त हुई न, भाकुर पातो, हू बि उछगर ॾेई रुनो, हू बि उछगर ॾेई रुनो, पाण में सुलियो थी वियो, कहिड़ो ख़तम थी वियो। हाणे जस हुजे न इन माण्हू खे जे इहो कूड़ ॻाल्हाए हिननि खे वञी ठाहियो, पोइ ख़बर पई त हुन पेर खोड़े कूड़ हया। जॾहिं वेठा ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, चेर तो फलाणे खे हीअं चयो, इहो त मूं वटि आयो ई कोन्हे को, मूं याद कई कोन्हे का, खई कूड़ पर ठाही मिली। मुझे सुने नबी फरमाया था लैसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैनन नास, वो माण्हू कूड़ो नाहे जेको ॿिनि जे विच में सुलियो थो कराए, इहो कूड़ ॻाल्हाए थो त कूड़ो नाहे। सुभान अल्लाह, समझो था? कॾहिं कॾहिं कंहिं मौके ते कूड़ ॻाल्हाइण जी बि शरीयत इजाज़त ॾिनी आहे। हिकिड़ो इस्लाम ऐं कुफ्र जी जंग हुजे, उते कूड़ ॻाल्हाए, दुश्मन जे लश्कर खे धोखो ॾिए, कूड़ ॻाल्हाए, इहो कूड़ बि जाइज़ आहे। ॿियो ॿिनि विढ़ियलनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाए, इहो बि जाइज़ आहे। ऐं टियों पंहिंजी घर वारी खे राज़ी करण जे लाइ कूड़ ॻाल्हाए। अहमद जी मां मूंखे अहिड़ो थी वणी,
जो बस दिल तो खरस कसे वती बस हाणे हे लंगे अनु खणा त तुंहिंजे लाइ बसि इहे सोन जी दोरी ठाराई हालांकि दोरी हुनखे तोफ़ी कई कोन्हे पर हुनखे ख़ुशि करण जे लाइ जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए थो इहो कूड़ बि इबादत में शामिल आहे इन कूड़ जो उन ते विज़र नाहे अजुर ॾिसो असांजो दीन इस्लाम इख्तिलाफ झेड़ा फसाद ख़त्म करण जे लाइ हिकिड़ो हराम कमु आहे कूड़ ॻाल्हाइण हराम आहे नाजाइज़ कमु आहे पर सुलह करण जे लाइ उन खे बि इजाज़त ॾिए थो त इख्तिलाफ न थियनि झेड़ा न थियनि पाण में मोहबतूं क़ाइम थियनि सुभान अल्लाह पर अॼु माण्हू अहिड़ा आहिनि जेके हरू भरू बि कूड़ ॻाल्हाए बि ॿिनि खे विढ़ाइनि था ठाहिनि नथा मुझे सोने नबी मदीने वाले साईं फरमायो अला उखबिरुकुम बिअफदल मिन दरजत सियाम वस्सलात वस्सदका छा तव्हां खे अहिड़ो अमल ॿुधायां जेको रोज़नि खां निमाज़ुनि खां सदकनि ऐं ख़ैरातुनि खां बि जंहिंजो अजुर वॾो आहे अहिड़ो अमल तव्हांखे ॿुधायां कालू भला या रसूल अल्लाह असां जो या रसूल अल्लाह ॿुधायो इहो कहिड़ो अमल आहे काल इस्लाह ज़ातिल बैन ॿिनि विढ़नि जे विच में सुलह कराइण निमाज़ खां रोज़े खां सदके ऐं ख़ैरात खां बि वॾो अजुर सुभान अल्लाह फ़इन फ़साद ज़ातिल बैन हियल हालिका साईं फरमाइनि था त ॿिनि जे विच में जेको इख्तिलाफ़ आहे न इहो कूड़ी दड़ जीअं पाकी मथे जा वार कूड़ींदी आहे न तीअं इख्तिलाफ़ झेड़ो बि ईअं कूड़ींदड़ आहे यानी माण्हुनि खे मारींदो फसाद थींदो क़त्ल थींदा घर ख़ाली थींदा या त माण्हुनि जे अमलनि खे कूड़ींदड़ आहे इबादतूं रियाज़तूं निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं ख़ैरातूं करे पर जेकॾहिं मुस्लमाननि सां विढ़े थो लड़ाई झगड़ो थो करे त अमल सभु चट थी वेंदा जीअं वार कूड़जी वञनि माण्हू गंजो थी वञे इबादतुनि जे बावजूद बि बेवेढ़ाऊ माण्हू इहो अमलनि खां ख़ाली थी वेंदो इबादतुनि जे हूंदे बि इहो जहन्नम जो हक़दार बणंदो पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी जी साईं फरमाइनि था त जेको ॿिनि विढ़लनि जे विच में सुलह कराए उन खे 20 हजनि जो सवाब मिलंदो हाणे हींअर हज वञी 5-6 लख रुपए में थियो आहे छो बि हिन कोरोना जे करे छॾे कोन थी सऊदी हुकूमत हिदायत ॾियणी सम्झो था हज 5 लख रुपए जो आहे पर जेकॾहिं तूं ॿिनि विढ़ियल भाइरनि जे विच में सुलह कराई घर वेठे तोखे 20 हजनि जो सवाब मिलंदो सौदो सस्तो आहे या महांगो आहे ॻाल्हायो हा अजीब ॻाल्हि आहे घणा माण्हू सिर्फ़ु संतरो ॿधियूं इन फितने जे पोयूं वतन था फसाद जे पोयूं वतन था ऐं हे दौर जेको अची वियो आहे न मूंखे त हैरत थी लॻे त मन मज़ा सप बर्दाश्त बिल्कुलु निकिरी वई आहे थोरी ॻाल्हि थी थिए त बसि ईअं था खणनि ऐं बद कलामी बद ज़बानी आम थी वई आहे थोरी ॻाल्हि ते गारियूं गंदा लफ़्ज़ लानतूं फिटकार विझण अरे छा माण्हुनि खे थी वियो आहे मुझी उम्र 54 साल खन आहे पर इन जिंदगी में मूं कॾहिं बि एतिरो माण्हुनि में बेसब्री न ॾिठी जेका हिन दौर में ॾिसां थो तव्हां महसूस कंदा हूंदो सप माण्हुनि मां निकिरी वई आहे बर्दाश्त निकिरी वई आहे थोरी ॻाल्हि में माण्हू सही नथा सघनि भाउ सां वेहण जे लाइ तयार हेॾे दादू जे पासे हिकिड़ो वाक़ियो थियो 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे सियारे जी मौसम हुजे सियारो सो ॿ भाइर हुजनि सॻा भाइर हिकिड़े भाउ नंढे भाउ जी
काठी पई हुजे, वॾे भाउ जे ज़ाल खे विम जा सूर हुजनि, तो काठी खणी सियारे जी मौसम हुई ॿाराणी में, तव्हांखे ख़बर आहे न, बाहि ॿार बि आहे हथ सेकण जे लाइ, सो काठी सुकल पई उहा खणी उन बाहि ॿारी हथ सेकण जे लाइ घरवारी जी विम जा संभालूं हुजनि, बाहि जी ज़रूरत हुई, सीअ जी मौसम हुई। सुबुह जो हुन चयो त तूं मुंहिंजा काठी छो साड़ी आहे? काठी तुंहिंजी हुई, तूं चवंदे त मां तोखे इन को 10 काठियूं ॾींदुसि। चवंदो मुंहिंजी साड़ी छो, मुंहिंजी मोकल खां सवाइ तो साड़ी छो? पासे में हिकिड़ी गुंडी पई हुजे, खणी वियो, हई भाउ खे हिते नंढ में लॻी वञे, किरियो, फतकी फतकी ओॾी महिल मरी वियो। छा काठी जो मुल्ह हूंदो, छा भाउ जी हैसियत हुई। हाँ, एॾो माण्हुनि जे अंदर वञूं, साप निकिरी वई आहे, सब्र निकिरी वियो आहे, हमदर्दी निकिरी वई आहे, ॾाढो दौर नाज़ुक अची वियो आहे, ऐं घणा माण्हू फितने बाज़ थी विया आहिनि जेके माण्हुनि खे वेड़ाइण जो कमु ॾियनि। मूं वटि ईंदा न, अचे मुंहिंजी ॻाल्हियूं कंदा ईंदा, त छा थो चवे, कीअं थो चवे, वरी उहे उतां उथंदा, वरी को ॿियो माण्हू हूंदो जेको मुंहिंजो मुखालिफ़ हूंदो, उन खे 2 टे गुल चिट विझी उहा ॻाल्हि ॿुधाईंदा त माना फितनो मची। मां तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां, अजीब ॻाल्हि ॿुधायां। ठट्टे में मकली ते हज़रत पीर सैयद गुलाम जीलानी रहमतुल्लाह अलैह वफ़ात फरमाए विया आहिनि। जीलानी सादात हुया, बुज़ुर्ग हुया, अल्लाह जा वली हुया। साईं जन मूंखे हिकिड़े ॾियारे फोन कई, हज़रत पीर गुलाम जीलानी रहमतुल्लाह अलैह मूंखे फोन कई त साईं तव्हांजा मुरीद ॾाढा ज़ोरावर थी विया आहिनि। साईं ख़ैर त आहे, चई तव्हांजे मुरीद मूंखे ख़त लिखियो आहे त मां दिलबर साईं मातली वारे जो मुरीद आहियां, ऐं तव्हां मुंहिंजे मुर्शिदनि जी गिला कई आहे, तूं अहिड़ो तूं अहिड़ो तूं अहिड़ो, को मूंखे ॾाढियूं गारियूं ॾिनियूं अथसि, घटि वधि लिखियूं अथसि। सैयद बादशाह मूंखे फोन कई, मूं चयो साईं क़िबला पोइ तव्हांजे मुरीदनि मूंसां वॾियूं महिरबानियूं कयूं। कि कीअं? मुंहिंजे मूंखे बि 3 ख़त मिलिया आहिनि, उन ख़त लिखण वारे चयो आहे त मां हज़रत पीर गुलाम जीलानी मकली वारनि जो मुरीद आहियां, मातली वारा, तूं अहिड़ो तूं अहिड़ो तूं अहिड़ो तूं अहिड़ो, तूं असांजे मुर्शिद जे ख़िलाफ़ घटि वधि थो ॻाल्हाईं, तोखे असां ॾिसी रहंदासीं, तूं अहिड़े ठट्टे में टपे तुंहिंजो खून लाश रुलाईंदासीं। मूंखे बि इहे 3 ख़त मिलिया आहिनि। साईं जन मूंखां पुछो त भला तव्हां कॾहिं मुंहिंजी गिला कई आहे छा? तव्हां सैयद आहियो, असां तव्हांजे क़दमनि जी खाक मुंहिंजे अखियुनि जो सुर्म, मां सैयदनि सां मुहबत रखण वारो आहियां, मां छो तव्हांजी गिला कंदुसि? मुंहिंजी ज़बान में ताक़त न आहे, तव्हां सां मुंहिंजो को इख़्तिलाफ़ आहे ई कोन। साईं फरमायो त भला हाणे कॾहिं तव्हांजो हिन पासे ठट्टे अचणु थिए त इहे ख़त खणियो अचिजो। ख़ुदा जी कुदरत महीने खण खां पोइ मुंहिंजो ठट्टे में जलसो जे ठट्टे खां पहिरियों साकरे जे पासे ॾे, पोइ इन विच में 2 टे ख़त ॿिया मूंखे बि अची विया, ऐं 2 टे ख़त साईं जन खे ॿिया बि अची विया। साईं मां उहे ख़त खयां, साईं जन वटि आयुसि, ख़त खोलियासीं, उहे जेॾीमहिल ख़त भेटियासीं त हिकिड़े माण्हू जी सूरत ख़ती, लिखण वारो हिकिड़ो, पेन बि साॻी, मस बि साॻी, पनो बि साॻियो, वरी ख़त ते ठपो लॻंदो आहे न पोस्ट जो, जिथों पोस्ट में विझिबो आहे, त उहो बि हिकिड़ी जाइ जो ठपो। माना हुननि जो मक़सदु इहो हो त हे बदगाहूं पाण में विढ़नि, झगड़ो पैदा थिए। पर हज़रत क़िबला साईं पीर गुलाम जीलानी दूर अंदेश माण्हू आहे, वॾा दाना हुआ पंहिंजे वक़्त जा, उन्हनि सम्झी विया त ही को फितने बाज़ आहे जेको असां ॿिन्ही खे विड़ाइणु चाहे थो। असां पाण में मिलियासीं, ख़त ॾिठासीं, ख़बर पई त ही को शैतान माण्हू आहे, विड़ाइण जी कोशिशि करे थो। नतीजो इहो निकितो त असां पाण में वधीक वेझा थी वियासीं, वधीक कुर्ब थी वियासीं। हुन जेका शैतानगिरी कई, उन जी शैतानगिरी रुली वई, ऐं अल्लाह ताला असांजे विच में वधीक मुहबतूं कायम। वरी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, साईं जन मूंखे पीर से गुलाम जीलानी मूंखे फोन कई, साईं तव्हां किथे आहियो?
मुझे मां हींअर आहियां पंहिंजो लाड़काणे जे पासे ॾेको नसीराबाद एॾे किथे मुंहिंजो जलसो हुयो मां एॾे निकितल आहियां चई तव्हांजो असांजो अॼु मुनाज़रो आहे तव्हां वरी एॾे वञी पहुता आहियो मुंहिंजे ख़ैर त आहे चई सॼे ठटे में पंहिंजो इश्तिहार लॻो आहे त पीर गुलाम जीलानी पीर ऑफ मकली शरीफ़ ऐं पीर करमुल्ला पीर ऑफ मातली शरीफ़ ॿिन्ही जो मुनाज़रो थींदो दरगाह शाह गोहरगंज बादशाह ते अॼोकी रात जी तारीख़ अॼोकी लॻल आहे ॿिन्ही पीरनि जो मुनाज़रो थींदो मुस्लमान भाइरो था सभिनी खे दावत साईं जन फरमाया त रात जे वक़्त में सॼे ठटे जे मस्जिदुनि में चौकनि ते बाज़ारुनि ते इश्तिहार लॻी विया ख़बर न आहे रात जे पेट में लॻाए केरु वियो तव्हां अंदाज़ो लॻायो न त शैतान केॾी महिनत थो करे विढ़ाइण जे लाइ फितने मचाइण जे लाइ हाणे इश्तिहार ज़रूर के छपरायो हूंदो उन ते हज़ारे रुपया ख़र्च थिया हूंदा वरी उहो इश्तिहार लॻाइणो उन ते खौर लॻो हूंदो वरी बाज़ारुनि में पंहिंजो मस्जिदुनि में वुज़ूखाननि में लॻाइण में टाइम लॻो हूंदो महिनत थी हूंदी एॾी वॾी महिनत पियो करे त पाण में विढ़नि अल्लाहु अकबर कबीरा साईं फरमाइनि था जेको ॿिन खे वेढ़ाइण जी कोशिश थो करे उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी सघे ऐं जेको ॿिन विढ़ियलनि जे विच में सुलह कराए हिकिड़े सुलह जे एवज़ उनखे 20 हजनि जो सवाब नसीब थींदो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त जॾहिं तव्हां ॿिन विढ़ियलनि जे विच में सुलह कराइण जे लाइ निकिरो था न जॾहिं वञो था तव्हांजी विख विख अजुर ऐं सवाब में आहे वरी मोटो था तव्हांजी विख विख अजुर ऐं सवाब में अॼु मां तव्हां सभिनी खां हिकिड़ो वाइदो वठंदुसि इंशाअल्लाह जुमे शरीफ़ जो भलारो ॾियारो आहे किथे वेठा आहियो मस्जिद में किथे वेठा आहियो मस्जिद में अल्लाह जे घर में अॼु मूंसां वाइदो कंदो इंशाअल्लाह त तव्हां कॾहिं बि ॿिन खे वेढ़ाइण जो कमु न कंदा इंशाअल्लाह पर अगरि तव्हांखे ख़बर पए त हे विढ़ियल आहिनि त कोशिश कंदो ॿिन खे सुलह करण कोशिश कंदो ॿिन खे सुलह करण ठहनि नथा त पोइ उन्हनि जी नियत पर तव्हां त कोशिश कंदो इंशाअल्लाह بارك الله لي ولكم في القرآن العظيم نفعني وإياكم بما فيه من الآيات